नादरीन लोह खे ज़ंग लॻंदो आहे, ॾिठो बि आहे, ॿुधो बि आहे, रत जे रिश्तनि खे ज़ंग लॻे थो। इहो बि हिन दौर में ॾिसणो पवे थो। 23 जून 2025 ते जेकाबाद वासिण मुस्मात शाहिदा जखरो जी शादी संदसि भेण रुखसाना ऐं मामे जे अॻुवाणीअ में लाड़काणे जे फैसल कॉलोनीअ में कई वई, जंहिंजे कुझु ई ॾींहंनि बाद संदसि मामे ऐं मुड़ुस उनखे ॿुधायो पियो वञे त बेदर्दीअ सां क़तल करे हुनजो लाश वारसनि खे बग़ैर ॿुधाइण जे दफ़न कफ़न करे छॾियो आहे। ख़बर नाहे त हू दफ़न कफ़न बि थी आहे या उन खां वधीक अञा का अज़ियत हुनखे ॾिनी आहे। उन ई हवाले सां मक़तूला औरत मुस्मात शाहिदा जी भेण रुखसाना जेका मीडिया कोशिश ऑफिस अचे हुन दायो आहे, हुनजो चवणु आहे त 3 महीना अॻु 23 जून ते मां ऐं मुंहिंजे मामे नज़ीर अहमद जखरे पंहिंजी भेण शाहिदा जी शादी कराईसीं, जेको एरीगेशन इंजीनियर आहे महमदीन जखरो। उन सां शादी कराईसीं, जंहिंजे कुझु ई ॾींहंनि बाद 27 जा ॾींहं गुज़रण खां बाद में मुंहिंजे मामे ऐं मुंहिंजे भेणीअ महमदीन जखरो ऐं कुझु उन्हनि सां ॿिया साथी उन्हनि गॾिजी करे मुंहिंजी भेण शाहिदा खे क़तल करण बाद गुम करे छॾियो आहे, जंहिंजो असांखे इतला बि न ॾिनो वियो ऐं उनजो जेको आहे सो लाश बि असांखे हिन वक़्त ताईं 3 महीननि गुज़रण बावजूदि न आहे ॾिनो वियो। असांखे काफ़ी टाइम खां पोइ कुझु बि जाइ तां खुड़क पई त मुंहिंजी भेण खे शहीद कयो वियो आहे, हुनखे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे बेगुनाह। इन हवाले सां हुन कोशिश ऑफिस पहुची करे मीडिया IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं ॿियनि वस वारनि ऐं मीडिया खे ख़ुसूसन सिंध जे अवाम खे हथ जोड़े हुन अर्ज़ु कयो आहे त मुंहिंजी बेगुनाह क़तल कयल भेण जे लाश खे न लोड़ियो वञे। ख़ुदा जवाबदार बासर आहिनि, हू मुंहिंजे पीउ ऐं असांजे मथां जेको आहे सो प्रेशर विझी रहिया आहिनि राजूनी करण जे लाइ, ऐं हुननि जेको आहे सो मुंहिंजे पीउ खे इहे पिणु धमकियूं ॾिनियूं आहिनि त जेकॾहिं तूं असां सां राजूनी नथो करे त तुंहिंजे बाक़ी ॿिनि धीअरनि खे बि असीं क़तल करे छॾींदासीं। इन हवाले सां हुन जेको आहे सो कोशिश ऑफिस में पहुची इहा घुर कई आहे त IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो ऐं ॿिया वस वारा ख़ुदा मुंहिंजी मदद कनि ऐं सिंध जे अवाम खे मां न्याणी हथ ॿधी गुज़ारिश थी कयां त मुंहिंजो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचाइनि। मीडिया वारनि खे बि हथ ॿधी गुज़ारिश थी कयां त मुंहिंजो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मूंखे मुंहिंजी भेण जे खून जो हिसाब वठी ॾिनो वञे ऐं उनजो लाश असांखे ॾिनो वञे त कम अज़ कम असां हुनजी जेको आहे सो आख़िरी रस्मूं पाण अदा कयूं ऐं असां उहा पंहिंजी हसरत पूरी कयूं। अब्दुल वहीद भुट्टो, कोशिश डिजिटल न्यूज़, कड़ियासी।